मुनासिबत सां चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं अर्ज़ कंदुसि। बिल्कुल आराम ऐं सुकून सां वेही उहे चंद गुज़ारिशूं समाअत फरमायो। दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, तव्हां असां अहले सुन्नत व जमात वारा हजरत अंबिया अलैहिमुस्सलाम, औलिया किराम जो अल्लाह जे हुजूर में वसीलो पेश कंदा आहियूं, उन्हनि जे ज़रिए तवस्सुल कंदा आहियूं। इहो वसीलो छा आहे? कुरान ऐं सुन्नत उन जे बारे में छा इरशाद फरमायो आहे? आया इहो अमल दुरुस्त आहे या न? बाज़ माण्हू उन खां रोकींदा आहिनि त तव्हां अंबिया अलैहिस्सलाम जो वसीलो न वठो, औलिया किराम जो वसीलो न वठो। वठणो आहे त सिर्फ़ अमलनि जो वसीलो वठो। अवां जेको बि नेक अमल कयो था, सुठो अमल कयो था, चङो अमल कयो था, उन नेक ऐं सुठे अमल जे वसीले सां दुआ घुरो। उहो वसीलो अल्लाह जे दरबार में पेश कयो। यानी ॿियनि लफ़्ज़नि में ईअं सम्झो त उन्हनि जो ख़्याल इहो आहे त आमाल जो वसीलो त वठी सघिजे थो, लेकिन ज़ात जो वसीलो वठणु दुरुस्त कोन्हे। इहो बाज़ माण्हुनि जो अक़ीदो आहे, पर या रसूल अल्लाह चवंदड़ सुन्नी मुसलमान जो अक़ीदो ही आहे त अमल जो वसीलो वठण बि जाइज़ आहे, त ज़ात जो वठण बि जाइज़ आहे। आमाले सालिहा जो वसीलो बि अल्लाह जे हुजूर में पेश करे सघिजे थो, त अंबिया औलिया जे वसीले सां बि अल्लाह जे हुजूर में दुआ घुरी सघिजे थी। सुभान अल्लाह। मां हिकु ॻाल्हि अॻ में कई अचण सां ऐं उहे थिए थो। असांजो वास्तो बि माण्हुनि सां आहे। के शयूं जॾहिं मिज़ाज जे मुखालिफ़ थींदियूं आहिनि त पोइ उन्हनि में माण्हू अॻिते पोइते थींदो आहे। सो आराम सां आसे पासे वारा जेके ॻाल्हाइनि था, ज़रूरत आहे कंहिंखे ॻाल्हाइण जी त परे साइड ते वञे, हिते वेही करे ॿुधो। डिस्टर्ब पाण बि माण्हू न थिए, ॿिए खे बि न करे। ये मानन खाइण जा मसाला जेके थींदा आहिनि उन्हनि में इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। पोइ असुल मक़सदु जेको आहे ॿुधण जो, ॿुधाइण जो, सम्झाइण जो, उहो फ़ौत थी वेंदो आहे ऐं पोइ हर हिकु जान छॾाइण जी कंदो आहे। अल्लाह साईं असां अहले सुन्नत ते रहम फरमाए। जेके बि नात ख़ान हज़रात आहिनि, मां उन्हनि खे तंबीह कंदो आहियां, हाणे बि कयां थो। असां वटि नात ख़ानी जो मतिलबु छा आहे, उहा नात पढ़ण वारनि खे बि ख़बर कान्हे। अक्सर मूं इएं ॾिठो आहे त जिथे बि नात ख़ान हज़रात ईंदा, हिकु त जलसन में वेहंदा न आहिनि, अवी ॿुधंदा न त तव्हांजो इस्लाह कीअं थींदो।
नातो खान जी कोशिश होंदी हिक नात पढ़े ऐं पोइ वरी ला हेठ मनकबतुन ते मनकबतूं भली ॻाल्हि आहे पढ़जन पर जॾहिं तव्हां हुज़ूर जे नात पढ़ण जे लाइ अचो था त पोइ नात पढ़ी ॿुधायो जंहिंखे नात चइबो आहे जंहिंमें हुज़ूर जी सिफ़त हुजे हुज़ूर जी तारीफ़ हुजे। असां वटि रस्म थी वई आहे इहा हिकिड़ी इन शइ जो इस्लाह करणु घुरिजे। अगरि ज़िमेदार इहो इस्लाह न कंदा नातो खान अचनि था उनखे पाबंद कयो त तव्हां नात कहिड़े तरतीब सां पढ़ंदा आज़ाद छॾे ॾींदव त हो पंहिंजे हिसाब सां पढ़ियो वेंदा ऐं वरी के अहिड़ियूं शयूं पढ़ी वेंदा आहिनि जेके ख़्वामख़्वा उहे अहले सुन्नत जे ॻिचीअ में पइजी वेंदियूं आहिनि। आलिम त नातो खान कोन्हनि न नई वरी शाइर सभई आला हज़रत जहिड़ा सो तंहिंजे करे उहे शयूं थींदियूं आहिनि उन्हनि खे बि एहतियात करणु घुरिजे ऐं अवां इंतिज़ामिया खे बि एहतियात करणु घुरिजे। असां वटि नातो खान ईंदा आहिनि हाणे 2-3 ॾींहं पहिरियां हिकिड़ो प्रोग्राम थियो हिकिड़े ॻोठ में उते असीं पहुतासीं त हिकिड़ो नात पढ़े पियो उहो वरी धुकड़नि ते राग बि ॻाईंदो वते वरी असां वटि स्टेज हूंदे नातूं बि पढ़ंदो वते पढ़ी ऐं मूंसां हथ मिलाई त मूं हुनखे उते ई तंबीह कई मूं चयो बाबा उन कम खां कर तो नात पढ़ी तो असांजे महफ़िल में त पोइ नात पढ़ हू त कमु छॾ त ख़बर आहे मूंखे साम्हूं छा थो चए जे मां हुते बि नात थो पढ़ां वाह जी नात थो पढ़ी तो दुल्हन जे मथां राग ॻाई वञी शादियुनि में अलाए किथे किथे ऐं हाणे थो जे मां उते बि नातो पढ़ां अजीब मुंहिंजो सूरत हाल माण्हू बस के थो करे माण्हू बुझो मां इहो सही कमु थो कयां त इंतिज़ामिया खे त बि वरी ॿियो हिकिड़ो वेठो उहो वरी साईं अलमनि जे हेठां में वेठो पढ़े अलमनि जूं छाऊं वेठो ॻाए मूंखे त बाद में कंहिं हुन जूं क्लिपूं मोकिलियो त को मातमिन सां गॾु मातमनि में बि ॻाए वेठो। असां वटि सुञाण जॾहिं इहा आहे ख़बर ई कान्हे का कराइण वारनि खे घुराइण वारनि खे का ख़बर न आहे केरु थो अचे छा थो पढ़े ये सब शयूं को अहले सुन्नत जे अकीदे जे गिचीअ में पवंदियूं। अब असां सां राफ़िज़नि जो छा वञे शियनि जो असां सां छा वञे तफ़ज़ीलियुनि जो असां सां छा वञे जेको हुते बि पूरो असां वटि पूरो उन जो असां सां कहिड़ो वास्तो आहे। मूं चयो त कम अज़ कम भला एतिरो थींदो त मां पाण ते त पाबंदी करे सघंदुसि त मां त न ईंदुसि पोइ तव्हांजो मसइलो आहे रहियो मसालो हक़ ऐं सच ॿुधाइण जो सो मां तव्हांखे चवां थो मूं उन्हनि खे हिदायत कई अलाह उन्हनि खे हिदायत कंदो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो माण्हू ख़र्च कनि था ऐं सुन्नी आहिनि या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि पोइ वरी असां जेकॾहिं ईअं डर ॾेई छॾींदासीं सभु कंहिंखे त पोइ मुंहिंजा त अॻे ई खोड़ पिया कंडा कढूं असांजे लाइ वरी ॿिया नवां मसाला नयूं ॻाल्हियूं अल्लाह अहले सुन्नत खे हर फितने खां महफ़ूज़ फरमाए। दुरूद शरीफ़ वरी आवाज़ सां पढ़ो मां अर्ज़ कयां थो सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ॾाढा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या भला मुंहिंजे ॻाल्हि ते नाराज़ त कोन थिया आहियो न हेॾे ने आजो सुभान अल्लाह चओ तूं बि सुलेमान नाराज़ न आहीं न भला हक़ सच में केरु नाराज़ थींदो त मूंखे छा कंदो पैसा ॻाल्हाए त मां बि कोन ईंदो आहियां सुभान अल्लाह थींदो आहे न हिकिड़ा चवंदा हुआ पहिरियां लोड कराए तारीख़ पोइ सो लोड बोड वारो मूं वटि कम ई कोन्हे अल्लाह जो शुक्र आहे ख़ुदा अॻिते बि बचाईंदो।
ज़रूरत कान्हे का ॿुधाइण जी। हाणे हिकु मुंहिंजो जलसो थियो जुॾे जे पासे ॾे, मां उते वियुसि त फिरी हमरा लभंदी कोन, हेॾे न वञो हेॾे मोटीअ जो फलाण। असां वापसी राति जो मूंखे वरी हेॾे सांगड़ जे भरिसां जलसो हो, मां उन्हनि खे उते छॾे खां अलविदा कई। मूं चयो मां वञा थो। वो गाॾी फोन तो हेॾे न वञो, वापसि मोटी अचो। मोटी अचो तो केरु आहे ई कोन। अरे बाबा काॾे पिया असांखे फेराईंदा वठो। हाणे पोइ ही फलाण अला कसम हे हो मुंहिंजो कसम जा मूंखे हाणे हेॾे पंहिंजो चुटियारनि में प्रोग्राम ते पहुचणो आहे, मां वञा थो पियो। सही महिरबानी करे हिते बीह, सुन्नत ख़िदमत फलाण। मूं चयो बाबा सुन्नतूं ख़िदमतूं इहे सभु तव्हांखे आहे। वारो कयो अकाउंट मोकिलियो त पैसा था मोकिलियो। मूं चयो इहो कमु मां अॻे बि कोन कयो, हाणे बि कोन कंदुसि। इहो अकाउंट ॾियण वारो कमु मूं वटि कोन्हे को। छो जे करे तव्हीं भला जे नाराज़ थींदो त पैसा ॻाल्हाए मां बि कोन आयो आहियां, न को मुंहिंजी इहा नियत आहे। बाक़ी जी ॻाल्हि आहे मसलक जी, त उनखे सम्झण जी कयो। दुरूद वॾे आवाज़ सां पढ़ो। मां आयत जो तर्जुमो पेश करे असुल जेको मसलो सम्झाइण थो चाहियां उन ते अचां थो। वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। याद रखो मुसलमानों, अमल जो वसीलो बे जायज़ा, ज़ात जो वसीलो बे जायज़ा, हर नबी जो बे वसीलो जायज़ा, हर वली जो बे वसीलो जायज़ा। जॾहिं सभिनी जो वसीलो वठण जायज़ा त पोइ मदीने वारे जो वसीलो त सभिनी खां वधीक मथे जायज़ा। वसीलो छाखे चइबो आहे? वसीलो चइबो आहे जंहिंजे ज़रिए माण्हू कुर्ब हासिल करे, जंहिंजे ज़रिए माण्हू कंहिं ताईं पहुचे, जंहिंजे ज़रिए अवां पहुची सघो, जंहिंजे ज़रिए अवां कंहिंजो कुर्ब हासिल कयो, उनखे वसीलो चइबो आहे। तव्हांखे हिन ॻोठ खां शहर सकरंड पहुचणो आहे, मोटरसाइकिल ते चढ़ंदा या वरी तव्हां गाॾीअ ते चढ़ंदा, कार ते चढ़ंदा, या कार मोटरसाइकिल तव्हांजे लाइ सकरंड पहुचण जो ज़रियो आहे, वसीलो आहे। त वसीलो उनखे चइबो आहे जंहिंजे ज़रिए माण्हू कंहिं शइ ताईं पहुचे, जंहिंजे ज़रिए माण्हू कुर्ब हासिल करे। अल्लाह ताला तव्हां सां अहले सुन्नत जमात खे अहिड़ो अदब वारो मज़हब अता फरमायो आहे। उन मज़हब में शरा जे अंदरि शरीयत में वसीलो उनखे चइबो आहे जंहिंजे ज़रिए माण्हू अल्लाह जो कुर्ब हासिल करे। जे अमला तब सही, जे ज़ाता तब सही। अमल जो वसीलो वठण बि जायज़, त ज़ात जो वसीलो वठण बि जायज़। वसीलो वठण फर्ज़ नाहे, वसीलो वठण वाजिब नाहे, ऐं वसीले वठण जो इहो बि मतिलब कोन्हे त असां वसीलो वरतो हाणे अल्लाह जे मथां उहो कमु करण को लाज़मी थी वियो। न, वसीले जो मतिलब इहो बि कोन हूंदो आहे त नबी या वली अल्लाह न चाहे ऐं ख़ुदा खां उहो को ज़ोरीअ कमु कराईंदा। इहो बि ग़लति आहे, इहो बि नज़रियो वसीले में कोन हूंदो आहे। वसीलो जायज़ आहे, वसीलो दुरुस्त आहे। जेकॾहिं कहिड़ो माण्हू उन जे ज़रिए ख़ुदा जो कुर्ब हासिल करे, दुआ घुरे अल्लाह खां कंहिंजे वसीले सां, त अल्लाह पंहिंजे करम सां उन नबी, उन वली, उन नेक ख़ुदा जो जेको बंदो आहे, अल्लाह ताला उन जे सालिहियत खे ॾिसी करे, उन जे विलायत खे ॾिसी करे, जे नबी आहे त उन जे मक़ाम नुबुवत खे ॾिसी करे, पंहिंजे करम सां, पंहिंजे फज़ल सां उहा दुआ अल्लाह क़बूल फरमाईंदो आहे जेका नबीअनि ऐं वसीलनि जे ज़रिए कई वेंदी आहे। लाज़िम अल्लाह ते का शइ कान्हे, वाजिब फर्ज़ अल्लाह ते का शइ कोन्हे। इएं बि इएं बि न आहे त वली सगुरा को ज़ोरी अल्लाह को कमु कराईंदा। न न, अहिड़ो अक़ीदो जेकॾहिं केरु रखे थो
त एड़ो अकीदो रखण में शिरक में हलियो वेंदो जोर जबरदस्ती जी गाल कोने का सजी मोहब्बत जी गाल जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलह वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। ईमान वारो अल्लाह खां जो ऐ उन जे तरफ वसीलो तलाश कयो माना उहा शे तलाश कयो जंहिंजे ज़रिए तव्हांखे खुदा जो कुर्ब हासिल थे। इन आयत जे अंदर अल्लाह वसीले जे तलाश जी ॻाल्हि इरशाद फरमाई। इहो न फरमायो त अमल जे ज़रिए अचो, इहो न फरमायो त ज़ात जे ज़रिए अचो, मुतलक अल्लाह फरमायो वब्तगू इलैहिल वसीला, अल्लाह जे तरफ वसीले के तलाश कयो। जेकॾहिं अमल आ त बि सही आ, ज़ात आ त बि सही आ। जॾहिं क़ुरान करीम इन वसीले के कंहिं हिक शइ जे अंदर पाबंद कोन कयो, कंहिं हिक शइ जे अंदर मुतयन कोन कयो, ईअं अल्लाह कोन फरमायो त अमल वारे वसीले जे ज़रिए अचो, ईअं बि कोन फरमाई त को ज़ात वारे वसीले जे ज़रिए अचो। जॾहिं मुतलक वसीले जी ॻाल्हि आ त हिन मां साबित थियो त अमल जो वसीलो बि जाइज़ आ, त ज़ात वलियन नबियन जो वसीलो बि जाइज़ आ। अच्छा इन में इहा बि ॻाल्हि कोन्हे छो त वरी बाज़ माण्हू अचे डंडी हणंदा त जेरनि जो भला वठो, जेके ज़िंदा आहिनि उन्हनि जो, जेके विसाल करे विया उन्हनि जो वसीलो न वठो। अब अल्लाह फरमायो आहे वब्तगू इलैहिल वसीला, अल्लाह जे तरफ वसीले खे तलाश कयो। इहो अल्लाह कोन फरमायो त ज़िंदा जो वसीलो वठो ऐं वरी विसाल वारे जो वसीलो न वठो। अल्लाह इहा पाबंदी लगाई कान्हे का तंहिंजे करे जेकॾहिं ज़ाहिरी तरह ज़िंदा आहिनि अल्लाह जा नबी, अल्लाह जा वली, त उन्हनि जो वसीलो बि वठणु जाइज़ आहे। ऐं जेके विसाल फरमाए विया उहे अॼु बि मज़ारुनि में ज़िंदा आहिनि, उन्हनि जो बि वसीलो वठणु जाइज़ आहे। बेशक पाण में हिक ॿिए मुंहं में न ॻाल्हायो, हिकिड़े पासे जी तवजो कयो। सफ़ा सुली इन्हनि वाइज़नि मां मां कुझा तव्हांखे साईं मोहम्मद ने ॿुधायो त जेतिरी घड़ी वियो पर तवजो सां वियो। ऐं 2 कलाक तकीर कया तव्हां बि अलाए किथे सॼे मुल्क जा सैर पिया कयो, उथण खां पोइ अलाए छा चयो न तव्हांखे ख़बर न को मूंखे ख़बर, फ़ाइदो कहिड़ो। अधु कलाक तकीर कया का ॻाल्हि हिकिड़ी दिमाग़ में विहारियो, उहो ई असांजे लाइ काफ़ी आहे। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो, अल वसीला दे अंदर अल्लाह ताला फरमायो वब्तगू इलैहिल वसीला, अल्लाह जे हुजूर में अचण जे ला वसीलो तलाश कयो। वसीलो चूंकि मुतलक आयल आहे तंहिंजे करे अमल जो वसीलो भी सही, ज़ात जो वसीलो भी सही, हर वसी बंदीअ जो वसीलो भी सही।
हर नबी जो वसीलो वठण में सही इमामुल अंबिया जो वसीलो वठण में सही अल्लाह ताला इहो भी कोन फरमायो तो को जेके ज़ाहिरी तरह जिंदा आहिनि उन्हनि जो वसीलो वठो ऐं विसाल वारनि जो न वठिजो न जॾहिं मुतलक आयल इनमा इहा ॻाल्हि साबित थी वई त जेके ज़ाहिरी तरह जिंदा आहिनि उन्हनि जो भी वठी सघो था जेके विसाल करे वया उन्हनि जो भी वसीलो वठणु जायज़ अॻिते मां हदीस मां इहा ॻाल्हि साबित करे थो ॾेखारियां रुगो ॿियनि जी ॻाल्हि त छॾियो पर ख़ुदि रसूलुल्लाह पे अॻियनि नबियनि जे वसीले सां दुआ फरमाई आहे सुभान अल्लाह जेके विसाल फरमाए विया नबी सगोरा उन्हनि जे वसीले सां खुद हुजूर दुआ फरमाई तो पो मुलो तव्हां कहिड़े बाग जी मूरी आयो जो ख़ल्क़ जे मथां आले सुन्नत जे मथां अमी वेठा फतवाऊं लगायो तो वसीलो जायज़ कोन्हे शिरक जो कम कयो था हेरे मूरे ने आजो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ कयां थो कुरान करीम जी बी आयत खे वठो इहा तव्हां ॿुधी पर हिते मां थोड़ी बी वज़ाहत बि कंदो हलां रहिजी न वञे शाह वलीउल्लाह मुहद्दिस दिलवी शाह वलीउल्लाह के सभई मञनि था ये देवबंदी मञनि ये अहल हदीस गैर मुक़लिद मञनि उन्हनि जे फिक्र के आम करण जे लाइ उन्हनि तंजीमूं भी ठाहियूं बेर वारो लड़कण में खबर जे भरसा उन जो उस्तादो गुलाम मुस्तफा कासिमी उन त गल शाह वलीउल्लाह जे फिक्र के अॻिते करण जे लाइ तंजीम बिठाई कई उन नाले सां रिसाला भी शायो कया सिंध अदबी बोर्ड मजा मां अर्ज़ इहो कयां थो त शाह वलीउल्लाह इहा ॻाल्हि लिखी वियो अल कौल जमील जे अंदर जो तो हिते वसीला मां जेका मुराद आहे न उहा मुर्शिद जी बैत मुराद आहे सिरात मुस्तकीम में मौलवी इस्माइल दिलवी लिखी वियो आहे जे तो वब्तगू इलैहिल वसीला लिखे तो ते वसीला मां मुराद मुर्शिद जी ज़ात माना शाह वलीउल्लाह बि मने थो त अल वसीला में मुर्शिद जी बैत मुराद माना अल्लाह फरमायो त मुर्शिद जे ज़रिए मां रब जे हुजूर में अचो चो सुभान अल्लाह सिरात मुस्तकीम में मौलवी इस्माइल दिलवी भी न गाल के तस्लीम करे चुको हु भी चे तो इन आयत में वब्तगू इलैहिल वसीला मा मुराद मुर्शिद जी ज़ात जेकॾहिं अवां जा इहे ॿई वॾा मोतबर नाला उहे इन गाल के तस्लीम करे चुका तो वसीला मा मुराद मुर्शिद थी सके तो बल्कि हुन लिखो मुर्शिद जी ज़ात आहे तो उन जो मतलब आहे त अमल जे वसीले सां गडो गड ज़ात वली जो या मुर्शिद जो वसीलो वठण बिजाए अल्लाह ताला फरमायो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ऐ मुजाहिब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो यो शान आहे जो तुझे हूंदे उन्हनि जे मथां अज़ाब फरमाए जो त काफिर अज़ाब घुरंदा चवंदा जेकॾहिं नबी सही हक़ आहे हुजूर जो कुझु आंदो आहे उहो हक़ ऐं सचो आहे असां कोन था मञूं त असांजे मथां अज़ाब छो नथो अचे मींह छो था वसन पत्थर छो था वसन अल्लाह ताला उन्हनि जे जवाब में इरशाद फरमायो मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम महबूब अल्लाह जो इहो शान कोन्हे जो तूं बि इन्हनि में मौजूद हुजी पोइ बि मां रब इन्हनि जे मथां अज़ाब कयां यानी तुंहिंजे हूंदे इन्हनि जे मथां अज़ाब कोन ईंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां काफिरन जे मथां अज़ाब हमेशा टरियो रहियो हुजूर जी ज़ात जो त शान मथे आहे हुजूर फरमायो हदीस पाक में अचे तो नबी करीम अलैहि सलाम फरमायो त अल्लाह फरमाइंदो आहे इन्नी ला अहम्मु अल्लाह ताला फरमाए तो मां इरादो कंदो आया कहड़ो
ज़मीन वारन ते अज़ाब कया उन्हनि जे ॾोहनि जे करे उन्हनि जे ख़ताउनि जे करे जॾहिं माण्हू गुनाह जाम कंदा आहिनि गुनाह उन्हनि में आम थींदा आहिनि ज़नाऊं उन्हनि में आम थींदियूं आहिनि शराब उन्हनि में आम थींदा आहिनि व्याज उन्हनि में आम थींदा आहिनि ख़राब कम उन्हनि में आम थींदा आहिनि अल्लाह ताला फरमाए थो मां इरादो कंदो आहियां त इन्हनि जे मथां अज़ाब नाज़िल कयां पर जॾहिं फ़ैदा नज़र तो जॾहिं मां ॾिसंदो इला उम्मार बैती मां रब जॾहिं उन्हनि खे ॾिसंदो आहियां जेके मां रब जे घर खे आबाद कंदा आहिनि मस्जिदुनि खे वैरान कोन कंदा आहिनि मस्जिदुनि खे नमाज़ुनि सां अची आबाद कंदा आहिनि जॾहिं मां रब उन्हनि खे ॾिसंदो आहियां ऐं वरी उन्हनि खे बि ॾिसंदो आहियां जेके मुंहिंजे करे हिक ॿिए सां मुहबत पाण में रखियो वेठा ऐं जॾहिं उन्हनि खे ॾिसंदो आहियां जेके आदीअ खां बाद में असुर जो सीरीअ वारे टाइम ते उथी करे मां रब खे ॿाॾाईंदा इस्तिग़फ़ार कंदा आहियां मां रब खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुरंदा आहियां अल्लाह ताला फरमाए थो मां जॾहिं इन्हनि खे ॾिसंदो आहियां त उन्हनि जे मथां अज़ाब टारे छॾींदो आहियां हुज़ूर जो शान त मथे आहे पर हे उहे जेके मस्जिदुनि खे आबाद करण वारा आहिनि उन्हनि जे वसीले सां मुंहिंजा सही अज़ाब डरे थो उन्हनि जे वसीले सां अज़ाब डरंदो आहे जेके हिक ॿिए सां अल्लाह जे कारण मुहबत रखियो वेठा आहिनि दुनिया जे कारण न कंहिं तमा जे बुनियाद ते न कंहिं लालच जे बुनियाद ते न कंहिं ॿिए मक़सद जे करे न बल्कि अल्लाह जे करे हिक ॿिए सां मुहबत रखियो वेठा आहिनि अल्लाह फरमाए थो जॾहिं इन्हनि खे ॾिसंदो आहे त अज़ाब हिननि सां टारे छॾींदो आहियां ऐं वरी जॾहिं उन्हनि खे ॾिसंदो आहे वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार जेके सीरी वारे टाइम ते असुर वारे टाइम ते माना जंहिं वक़्त में राति ख़त्म थियणे ते ईंदी आहे त सीरी जो टाइम हूंदो आहे अञा सुबुह सादिक थींदी कान्हे का फजर अञा उभरंदी कान्हे का त इहो टाइम सीरी जो हूंदो आहे रोज़े रखण वारो टाइम हूंदो आहे अल्लाह फरमाए थो जेके सीरीअ जे टाइम ते उथनि ऐं मां रब खे ॿाॾाइनि मूंखां इस्तिग़फ़ार कंदा आहिनि पोइ इन्हनि जे इस्तिग़फ़ार खे ॾिसी बाक़ियुनि जे मथां अज़ाब टारे छॾींदो एक हदीस में अचे तो हुज़ूर फरमायो जेको मुसलमान रोजानो 27 भेरा अब घणा भेरा अंगो याद कयो घणा भेरा रोज जेको 27 भेरा मुसलमानन जे लाइ मोमिन मर्दन औरतुन जे लाइ बख्शिशी दुआ घुरे या अल्लाह मोमिन मर्दन जी भी बख्शिश फरमा मोमिन औरतुन जी भी बख्शिश फरमा रोजानो जेको 27 भेरा दुआ घुरे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहा दुआ घुरण वारो कान मिनल लज़ीना युस्तजाबु लहुम हुज़ूर फरमायो इहो दुआ घुरण वारो उन्हनि मां थींदो जंहिंजूं दुआऊं अल्लाह क़बूल फरमाईंदो आहे माण्हुनि खे थींदो आहे न यार दुआऊं घुरी थकिजी पियासूं क़बूल कान थी थिए फलाणा वारो कर तूं दुआ घुर मूं ॾाढियूं घुरियूं हुज़ूर फरमाईंदा जेको चाहे त मुंहिंजी दुआ रद्द न थिए मुंहिंजी दुआ हमेशह मक़बूल थिए उनखे घुरिजे त रोज़ानो मर्दन मोमिन मर्दन औरतुनि जे लाइ 27 भेरा मग़फ़िरत जी दुआ घुरंदो रहे इन जो मर्तबो इहो थींदो हिकु त इहो उन्हनि मंझां थींदो जंहिंजी दुआ अल्लाह वटि क़बूल थींदी आहे ऐं हुज़ूर फरमायो व युरज़क़ बिहिम अहलुल अर्द ऐं वरी इन्हनि जे सदके अल्लाह ताला बाक़ी ज़मीन वारनि खे रिज़्क़ अता फरमाईंदो सुभान अल्लाह हाणे जेको 27 भेरा रोज़ानो इहा दुआ घुरे मोमिन मर्दन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे मोमिन औरतुनि जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे अल्लाह उन जे सदके हिकु त उहो मुस्तजाब दावा थींदो ऐं ॿिए नंबर ते अल्लाह उन जे सदके बाक़ी ज़मीन वारनि खे रिज़्क़ अता फरमाईंदो आहे जेको इहा दुआ घुरे मोमिन मर्दन जे लाइ बख़्शिश जी मोमिन औरतुनि जे लाइ बख़्शिश जी
उन जे वसीले से अल्लाह बाकी दुनिया के रिज़्क़ अता फरमाए तो यो जने आम दुआ घुरण वाले जो यो मकाम तो वलियन जो मकाम छा होंदो ए वलियन खां मथे नबियन जो मकाम उनन जो मकाम छा होंदो ए हर नबी खां मथे मकाम असा जे नबी जो रसूलुल्लाह जो मकाम वसीले जो छा खल्क से औलिया औलिया से रसूल जो सभी वही आवाज़ सुभान अल्लाह चलो खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सभी जो सबसे आला हमारा नबी सबसे आला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका महबूब ये जरे पान ते जुल्म कर उन खां बाद में तुझे हुजूर में अचा फस्तगफिरुल्लाह पुमा रब खां बख्शी जी दुआ घुरा वस्तगफर लहुमुर रसूल रसूल को उन्हनि जे लाइ बख्शी जी दुआ फरमाए लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जरूर अल्लाह के तौबा कबूल कंदड़ ऐ मेहरबान करे लंदा पर केर जन पान ते जुल्म कयो उन खां बाद में हुजूर जे दरबार में आया महबूब जे दरबार में पहुंचण खां बाद में अल्लाह के अर्ज कंदा या अल्लाह तू फरमायो दस दिनो असा के जुल्म कयो तो वत मदीने वारे वट अचो हुजूर जे दरबार में आया आयो तो फरमायो वा त पची पो मुखा माफी वठो या अल्लाह सा तो का माफी जो सवाल कयो था पर अल्लाह फरमायो त मुजो हबीब भी तमा जे लाए बख्शी जी दुआ घुरे हुजूर तमा जे लाए सिफारिश फरमाए जने हुजूर दुआ घुरंदा त तमा जा सब गुनाह अल्लाह माफ फरमाइंदो पर साईं त दुआ घुरंदा उन्हनि जे लाइ जेको हुजूर खे वसीलो बणाए न पंहिंजे ख़ुदा जे विच में जो ये वसीलो केरो बनाई कोन थो ऐ उन जो हाल उन मानन वांगुरा जे लाइ कुरान करीम अल्लाह ताला फरमायो वइदा कील लहुम तआला जने उन्हनि खे चयो वेंदो आहे कंहिंखे मुनाफिकन खे अचो यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह अचो त रसूलुल्लाह तव्हां जे लाइ दुआ फरमाए लवरूसहुम पंहिंजे कंधनि खे फेराए छॾींदा असां कंध फेराइण वारनि माना आहियूं असां त अल्लाह जे दस जे मुताबिक़ मदीने वारे जे दरबार में हाज़िर थियण वारा आहियूं हू हर जेके कंध फेराए पोते भजंदा असां उन्हनि मजाना आहियूं अल्लाह फरमाए तो महबूब पाण ते जॾहिं ज़ुल्म कनि त तो वटि अचनि पोइ मूंखां माफ़ी घुरनि ऐं तूं उन जे लाइ सिफारिश करी त मां उन जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदुसि हाणे हुजूर खे जेको वसीलो बणाए हुजूर खे जेको अर्ज़ करे वञी त या रसूल अल्लाह मां हाज़िर थियो आहे मुंहिंजे लाइ दुआ फरमायो त जेको ख़ुदा आहे पंहिंजे विच में हुजूर खे वसीलो ठाहींदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ दुआ फरमाईंदा त उन जा बेड़ा पार थी वेंदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि दुरूद के वसीलो बनायो त अल्लाह मेहरबानी फरमाए ओ मशहूर गाल है न एकड़ो हमरा थी कर्जी हुयो वडो व्यापारी
पर कुरान में अल्लाह ताला फरमायो वा तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास, ये ॾींहं सामाननि में वेरा वराए फराए रखिया आहिनि। अॼु जो अमीर सुभाणे गरीब थी सघे थो, अॼु जो खबीर गरीब माण्हू सुभाणे तख़्त ते वेही सघे थो। ये अल्लाह वारा फेरा रखिया आहिनि ॾींहंनि जा, ॾींहंनि खे फेराए रखियो आहे। ज़रूरी न आहे अॼु जो अमीर को सदाई बादशाह हुजे। अमीर हो वापारी हो पर गरीब थियो मकरूज थियो। हिकिड़े हमरा जो कर्ज सोने के पकड़े आयो सिधो काज़ी वटि। अॼु जा जज पुराने ज़माने जा काज़ीअ खे चेताई त हिन ॾे मुंहिंजो कर्ज आ नथो ॾे, रुगो वेठो टाल मटोल करे अॼु न सुभाणे। हुजूर साईं हिकिड़ी दुआ घुरी आहे, सेखारी आहे उम्मत खे त अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह कर्ज़ी थियण खां बचाए। छो त कर्ज़ी माण्हू जॾहिं थींदो आहे त वाइदा कंदो त पियो टोड़ींदो, ॻाल्हाईंदो त ज़ाहिर आहे उन वटि हूंदो कुझु कोन, कूड़ ॻाल्हाईंदो। कर्ज़ी थियण खां ख़ुदा बचाए। हू बि जो कर्ज़ी थियो हाणे काज़ीअ खे थो चए त रोज़ानो पियो वर्गो आसरा ॾे, हाणे हिनखे ॿधर आहे जेल में। घणो अथसि कर्ज़, पुराणो ज़मानो हो चे 500 दिरहम ॾे मुंहिंजा कर्ज़ नथो ॾे थो मोकिलियोसि जेल में। सुभान अल्लाह। काज़ी चयो ठीकु आहे, अथई कुझु ॾियण जे लाइ? का बि शइ कान्हे। चे पोइ हलो जेल में, चे हिकु राति जी मोहलत ॾे। छो? चे मां कमाई जेल में वेंदो त हूअं ॿाहिरि कोन कमाए सघियुसि, हुनजो कर्ज़ लाहियां जेल में किथां, हुते त हूअं बंदि हूंदुसि। का ख़बर न आहे, अलाए घणो उर्सो उते रहणो पवे। हिकु राति जी मोकल ॾे त घर ॿारनि खां थी पोइ सुबुह जो ईंदुसि। काज़ी जुज़ कहिड़ी ख़बर अचे अलाए भॼी वञी, जेल जो नालो ॿुधी तूं अची न त पोइ चे मां वाइदो थो कयां। चे बाबा ईअं वाइदे ते ॻाल्हि कान हलंदी, ज़मानत ॾे को ज़ामिन ॾे। सोचे सोचे चे हाणे कर्ज़ीअ जो ज़ामिन केरु थींदो? मकरूज माण्हू थिए न, सभु को हुन खां बेज़ार। हाणे हुन पे ॾिठो त मुंहिंजो केरु ज़ामिन थींदो? सोचे सोचे चे हाणे ज़मानत में कंहिंजो नालो कोन थो खणा, नालो खणो मदीने वारे जो। काज़ीअ खे अलाह ॾींदो ईमान, हुजूर जो नालो ॿुधी मन हिन खे रूह में रहम थिए। काज़ीअ खे जे ज़ामिन हाणे कहिड़ो ॼाए? ज़ामिन थो ॼाए मदीने वारो। काज़ीअ निहारियो हुन ॾे, जेको फरियादी हुयो उन ॾे। चई छा थो चवे? चई साईं हथ मथे कई, चई साईं जी ज़मानत क़बूल आहे। सुभान अल्लाह। जॾहिं हुजूर जे लाइ त चए त बसि ॻाल्हि छुटी, मुंहिंजे विच में हिन जे विच में मदीने वारो ज़मानत ॾिनी अथई साईं जी, मूंखे ज़ामिन क़बूल आहे। सो मां हिन मां हथ थो कढां, राति हिनखे मोकल आहे। रात जो आयो घर परेशान, घर वारी पुछस परेशान छो थियो आ? कर्ज़ी आया तॾहिं परेशान थियो आहियां। अॼु त फलाणो कर्ज़ी मूंखे काज़ीअ वटि वठी वियो त जेल में हिनखे मोकिलियो, हिकु राति जी मोहलत वठी आयो आहियां, ज़ामिन मदीने वारो ॾेई आयो आहियां। परेशान आया, सुबह वञणो पवंदो, हिकु राति जी मोहलत मिली, ज़ामिन विच में हुजूर जी ज़ात ॾेई आयो आहियां। घर वारी चएसि पोइ घबराए न, ज़ामिन ॾेई आयो आहियां मदीने वारे जे ज़ात खे। राति वेही था रसूलुल्लाह ते दुरूद पढ़ूं। मन हुजूर जी निगाह करम थिए। रात वेठा दुरूद पढ़ंदे रात गुज़ारियूं, हलंदा रहिया पढ़ंदा रहिया। इंसान नेठ निंड पे अचे, परेशानी परेशानीअ में नेठ अख लगी, अख जो इन जी ज़ाहिरी बंदि थियो, दिल वारी अख खुली पई, ख्वाब में मदीने वारे जो दीदार थियुसि। हुजूर फरमाए से घबराए न, फलाणो वज़ीर थई, सुबह जो न जे दर ते वञा, उनखे वञी चइजां मुंहिंजा उनखे सलाम ॾिजां, कर्ज़ ॿुधाइजां लाहे छॾींदुई।
या रसूल अल्लाह निशानी केड़ी जास पाण फरमायो सोन के निशानी याद जा तो रोजानो तू रात जो मां मदीने वारे ते दुरूद सलाम पढ़ंदो आ 1000 भेरा रोजानो हुजूर ते दुरूद सलाम पढ़ंदो आही ऐं जेका रात गुजरी उन रात पढ़ंदे पढ़ंदे तोखे तादाद में गणप में शक पइजी वयो त 1000 पूरो थियो अलाए कोन जेकॾहिं इहा ॻाल्हि दिलि सां लॻई त पक सम्झ त मूंखे मदीने वारे ई तोॾे मोकिलियो आहे पर उनखे ॿुधाइजां त शक न कर 1000 तुंहिंजो पूरो दुरूद जो हुयो तोखे ज़रूर उन में तरदुद थियो तूं त शक जी पए पर शक न कर दुरूद 1000 ई तुंहिंजो पूरो थियल हो असां वटि पहुतो आहे हे जॾहिं सुजाग थियो सुबुह जो सिधो उन वज़ीर जे दर ते अचे पहुतो वज़ीर साहब जी सवारी तैयार हुई घरां तैयार थी हे बि ॿाहिरि निकितो पे सवारीअ ते चढ़ण जे लाइ ही बि मिस्कीन जे साम्हूं बीठो चयसि बाबा केरु आहे किथां खां आयो आहे कहिड़ो कमु अथई चई वज़ीर साहब मूंखे हिकिड़ो मिंट ॾे मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे चई ॿुधाए चई मां तो गॾु सलाम खणी आयो आहियां चई कंहिंजा ॿुधाई मदीने वारे जा छाजे लाइ कर्ज़ी आहियां कोर्ट में काज़ीअ वटि मुंहिंजी फरियाद थी आहे राति मां हिकिड़ी मोहलत वठी आयुसि 500 मुंहिंजे मथां कर्ज़ राति हुजूर तोॾे मोकिलियो साईं सलाम बि ॾिना हुजूर तुंहिंजे लाइ निशानी बि ॾिनी छो त वज़ीर पुछो का निशानी ॿुधाए पक ते निशानी हुजूर इहा ॾिनी त गुज़िरियल राति तो दुरूद वेठे पढ़ियो छो त रोज़ानो तुंहिंजो मामूल आहे 1000 पढ़ंदो आ रात तोखे पढ़ंदे पढ़ंदे शक पइजी वियो त 1000 पूरो थियो अलाए न साईं फरमायो आ शक न कर 1000 पूरो पढ़ियो हुई चियार निशानी तुंहिंजी वाह जी लगी हली अंदर वठी आयुसि सेज विछाई हंध विछाई बिस्तरो विछाई भली उनजे मथां चादर विछाई चीस इन ते वेह वज़ीर वारे हेठ साम्हूं वेठो आहे इन गरीब खे चादर ते विहारे चादर ते वेठो आहे चई यार भलो पैगाम खणी आयो आहे वरी ॿुधाए त ॿुधां सुभान अल्लाह जैसा माण्हू खे मोहब्बत हूंदी आहे उन जेकर पैगाम अची वञे मैसेज अची वञे वराए वराए उनखे खोले ॾिसां छा वाह जी ॻाल्हि थींदी आहे वरी रखंदो वरी ॾेठ वरी खोलींदो वरी पढ़ां माना जंहिंजो ख़त थो अचे महबूब जो जंहिंसां मोहब्बत आहे कंहिं बि लिहाज़ सां मोहब्बत हूंदी पुराणे ज़माने में ख़त अचनि हाणे मुंहिंजा मैसेज अची वञनि हर हर पढ़ंदो बार बार पढ़ंदो वरी वरी पढ़ंदो ऐं जीअं पढ़ंदो दिलि में ख़ुशि पियो थींदो अब सब दुनिया जा महबूब हिकड़े पासे ॾे रसूलुल्लाह जी ज़ात सभिनी खां सुभान अल्लाह चओ अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह तियाणे वेह चादर ते वरी ॿुधाए साईं तोॾे सलाम मोकिलिया हुजूर तुंहिंजे लाइ हीअं फरमायो चेदा वरी ॿुधाए बार बार ॿुधंदो रहियो उन खां बाद में चई साणे 500 वठ ॾिजां कर्ज़ीअ खे 500 वठ घर वारनि जे लाइ सामान वठजां 500 दिरहम वठ ॿारनि जे लाइ ख़र्ची हे 500 इनाम अथई जो मदीने वारे जा सलाम मुझे खणी आयो आई सुभान अल्लाह सुभान अल्लाह गरीब बाहर निकतो सिधो आयो न फरियादीअ जे दर ते चीज हलिया हलऊं काज़ीअ ॾे छो ची बस वायदो पूरो मुसां वायदो कयो हम रात छॾियो रात जी मोहलत वटम ज़ामिन साईं खे ॾिनो हुयम हाणे हलिया त मां तुंहिंजो कर्ज़ लायां काज़ीअ वटि जीअं ई काज़ीअ वटि वञी पता काज़ीअ जो हिन खे ॾिठो त उथी बीह रहियो चई सदा हलिया महिरबानी कर मां सुबुह खां वठी तुंहिंजे इंतज़ार में आहियां जी साईं छाजे करे चई रात रसूलुल्लाह महिरबानी फरमाई मदीने वारे जो दीदार मुखे थियो हुजूर मुखे फरमायो काज़ी ओ काल जेको गरीब तो वटायो हो ज़ामिन मुखे ॾेई वियो हुई सुबुह ईंदो उन जो कर्ज़ तूं लाहे छॾजां सुभान अल्लाह
सुभान अल्लाह उन फरियादी जो बुधो जी यार मां बि तो मुस्तफा जो उम्मती आया मां पंहिंजो कर्ज ताईं हथ खयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि एतरो बुधो त आस्ते ता दरूद पढ़ो अल्लाह वरी आवाज पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ज़मानो आ अमीर उम्र जो हिरे निहारियो जो सुभान अल्लाह 61 साली अची वई हिकिड़ो उम्मती हुजूर जो थियो हुजूर जे मवाज शरीफ ते आयो मदारे पुरनवार ते आयो हुजूर जे मदार जे साम्हूं भी अर्ज करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तस्किल उम्मतिका फइन्नहुम कद हलकू या रसूल अल्लाह उम्मत हलाक थी रही आ मींहुं बंद थी वियो आ बरसात बंद थी वई आ पंहिंजे उम्मत जे लाइ मींहं जी दुआ फरमायो हालांकि हुजूर जो विसाल मुबारक थी चुको आ हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में हुजूर जे मज़ार अनवर ते आयो हुजूर खे अचे अर्ज कई साईं खे दुआ जे लाइ अर्ज करे तो या रसूल अल्लाह उम्मत हलाक थी रही आ मींहुं नथो वसे आबादी कान थी ते दुआ फरमायो हे उतां उठी वञी सुतो आ निंड में हुजूर जी ज़ियारत थियसि पाण फरमायो घबराए न एद उम्र वट पहुंचो फअकरियो मिन्नी अल सलाम मुझे तरफा उमर फारूक के वनी सलाम दे उनके बुधाए त घबरायो न मींहुं रहमत जो अचण वारो अगर विसाल खां बाद में वसीलो वठण जायज़ न हुजे हा त सहाबी कदे भी हुजूर जे मज़ार मुबारक ते अची बरसात जे वसण जे लाइ दुआ कन करे हा मु अग में तव्हां खे बुधायो तो हुजूर खुद भी वसीलो वरतो आ अगन नबियन जो हालांकि उन्हनि जो भी विसाल थी चुको जॾहिं अगन नबियन जो जेके विसाल फरमाए चुका उन्हनि जो वसीलो वठण जायज़ आ त पोइ खुद आमिना जे लाल जो वसीलो वठण कीअं न जायज़ आ तबरानी कबीर जी हदीस हजरत अली मुर्तदा शेर खुदा जी अम्मा हजरत फातिमा बिन्त असद बिन हाशिम हजरत फातिमा बिन्त असद बिन हाशिम यानी हजरत फातिमा बिन्त असद उन जो नालो आ हजरत मौला अली जी अम्मड़ा उन जो जने विसाल मुबारक थो मदीने में हुजूर के अर्ज कयो बियो या रसूल अल्लाह हजरत फातिमा बिन्त असद मौला अली जी अम्मा जो विसाल थी वियो हुजूर साईं आया हजरत फातिमा बिन्त असद जे सेरांदीअ खां अची वेठा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत फातिमा बिन्त असद सां मुखातिब आया पाण दुआ बि फरमाइन था अल्लाह ताला तुझी मग़फ़िरत फरमाए अल्लाह ताला तुझे हालत रहम फरमाए तू मुझे मथा तू मुझे लाइ घणो कुछ कयो मानी खवा त ढव ते खाराई पानी प्यारिया त अम्मा तू मुखे पानी भी प्यारी दी हुई कपड़ा भी मुखे पाराई दी हुई मुझी सगी अम्मा आमिना हुई पर मुझे अम्मा खां बाद में जेके मां मोहम्मद अम्मा चयो तू हुई
मुझे अमल खां बाद में तू मुझे अमल हुई। हुजूर फरमायो टे भेरा नखे गुस्ल ॾिनो। जॾहिं गुस्ल ॾिनो वियो हुजूर पंहिंजी कमीस मुबारक लाहे हजरत फातिमा बिन्त असद खे पारण जे लाइ ॾिनी। हुजूर फरमायो हलो मज़ार खोटियो। जन्नतुल बक़ी में जॾहिं मज़ार खोटी वई है हेठ लाद ते वञी पाता। हुजूर साहबन खे फरमायो तव्हां ॿाहिरि निकितो। सहाबी ॿाहिरि निकिता। हुजूर लाद में पान लथा। लाद जी जेका मिट्टी आ उनखे हुजूर पंहिंजे हथन सां पाण ॿाहिरि कढियो। ॿाहिरि कढी करे मज़ार जे अंदर हुजूर पाण सुम्ही पिया। मज़ार जे अंदर रसूलुल्लाह लेटी पिया। सुम्हण खां बाद में मदीने वारे दुआ घुरी पाण अल्लाह के अर्ज़ कनि था अल्लाह युहजी व युमीत व हुव हय्युल ला यमूत। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था अल्लाह हुआ जेको जिंदा फरमाईंदो आ। अल्लाह हुआ जेको मौत भी ॾींदो आ। अल्लाह खुद जिंदा है कॾहिं खुदा जे मथां मौत कोन ईंदो आ। उन खां बाद में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरनि था हजरत फातिमा बिन्त असद जे लाइ। अल्लाह के अर्ज़ कनि था या अल्लाह हिन जे क़ब्र खे कुशादो फरमा। हिन जे क़ब्र खे कुशादो फरमाए जा या अरहमर राहिमीन। मां तोखां बस दुआ घुरां थो बेहक़ नबीका बेहक़ नबीका व बिल अंबिया इल्लज़ीना मिन क़ब्ली। या अल्लाह मां तोखे तुंहिंजे नबी जो वसीलो तुंहिंजे नबी जे वसीले सां तोखां दुआ थो घुरां। माना पंहिंजे लाइ अल्लाह के अर्ज़ कयूं बेहक़ नबीका तुंहिंजे नबी जे वसीले सां दुआ थो घुरां। ऐं मौला उन्हनि नबीअनि जे वसीले सां में दुआ घुरां थो जेके मां मोहम्मद खां अॻ में गुज़री चुका आहिनि। उन नबीअनि जो खुद हुजूर वसीलो वरतो। चओ सुभान अल्लाह। जॾहिं उन्हनि जो वसीलो जायज़ हो नाजायज़ हुजे हा त नबी से कॾहिं कोन वठंदा। हुजूर उन्हनि जे वसीले सां दुआ घुरी। जॾहिं उन्हनि जो वसीलो वठणु जायज़ आहे त पोइ जेको सभिनी नबीअनि जो इमाम आहे उन जो वसीलो वठणु कीअं जायज़ कोन्हे को। मुल्क कौन अंबिया ताजदार मुल्क कौन अंबिया ताजदार ताजदारों का आका हमारा नबी सबसे आला सबसे बाला बाला हमारा नबी। अमल जो वसीलो वठजे तब जायज़ा। ज़ात जो वसीलो वठजे तब जायज़ा। जंहिंजो वसीलो तव्हां सां वठूं था उहे ज़ाहिरी तौर ते ज़िंदा आहिनि तब उन्हनि जो वसीलो वठणु जायज़ आहे। पर जेकॾहिं ज़ाहिरी तरह तव्हां सां जे साम्हूं न आहिनि हू पर्दो फरमाए विया विसाल करे विया आहिनि त पोइ बि उन्हनि जो वसीलो वठणु जायज़ आहे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हुजूर ख़ुदि इहो वसीलो नबीअनि जो वठी तव्हां असांजे लाइ सनद जवाज़ फराहम फरमाई आहे त तव्हां असां नबीअनि जो वसीलो बि वठी सघूं था। रुगो नबीअनि जो न वलीअनि जो वसीलो बि वठी सघिजे थो। वाबिद बुखारी शरीफ में हदीस है हजरत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में एक दफ़े कहत आयो त माण्हुनि शिकायत कई त पाण हजरत अब्बास जे बाह खे वरतऊं हथ वठी ऐं ॿाहिरि वठी आया। अल्लाह खे अर्ज़ कयो या अल्लाह इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैक बिन्नबीक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अल्लाह असां हमेशा तोखां तुंहिंजे नबीअ जो वसीलो ॾेई दुआ घुरंदा आहियूं मींहुं वसाईंदो आहे। अॼु नबीअ जे चाचे जे वसीले सां दुआ घुरूं था मींहुं वसा। बस दुआ घुरण जी देरी हर पासे रहमत जा मींहुं वसी रहिया।
उन ते वरी हो मुला चवंदा न बा ॾिसो अमीर उमर जेरे जो वसीलो वरतो न नबी से जो वसीलो कोन वरतई माना जिंदा जो जायदाद जो विसाल करे वजो उन जो जायज कोने अब अमीर उमर जो को हजरत अब्बास जो वसीलो वरतो न जो मतलब ही कुछ बियो हो उन जो मतलब यो हो त जे नबी से जो वसीलो वठण जायज आ ए हुजूर सा जेके किराबत रखंदा उन जो वसीलो वठण भी जायज आ माना जे नबी जो वसीलो वठण जायज आ ये गैर नबी जो वसीलो वठण भी जायज आ अमीर उमर जे त अमल जो वसील जो दुआ जो यो मतलब आ यो कदे भी मतलब कोने तो को नबी से जो वसीलो कोन तो वड़ी सके हजरत अमीर उमर जो यो अकीदो कदे भी कोन हो जो तमा अग में तमा जे क्या अर्ज करे चुको अंत अमीर उमर जे जमाने में एकड़ो बियो दफो कहत आयो हो त एक सहाबी हुजूर जे दरबार में हुजूर जे मज़ार ते वनी करे रसूलुल्लाह का दुआ घुरण जे ला इस्तदा कई हुई उन जो मतलब हो ऐ उन का सवा बुखारी शरीफ जे इन लफ्जन ते गौर कयो हजरत अमीर उमर जे का दुआ घुरी उन जा लफ्ज केड़ा हा इन्ना कुन्ना नतवसल तवा ग्रामर का वाकिफ कोन हुंदा पर मां तवा के बुधाया त कान फेल मुजारे ते अचे त माजी इस्तिमरारी जो फायदो दींदी आ किन्ना कुन्ना नतवसल माना यार या अल्लाह असमा हिन वक्त में जेको यो वसीले जी दुआ घुरांदो इन का पेरिया पोइते जेको भी अरसो आ उन पूरे अरसे में चाहे हुजूर जी जाहिरी जिंदगी हुजे या चाहे हुजूर का विसाल का बाद वारो अरसो होजे इन सजे अरसे में असा तो खान नबी जे वसीले सा दुआ घुरंदा आसो पर हाने नबी जे चाचे जे वसीले सा दुआ था हजरत अमीर उमर जे वसीले दुआ जो मतलब यो मुझे अर्ज कर जो मकसद यो आ त जे करे जिंदा है त उनन जो वसीलो वठबो जे करे नबी हल त जाहिरा उनन जो भी वसीलो वठबो ए अंबिया अलैहिस्सलाम जो वसीलो खुद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरतो ए नबूवत ताने हुजूर ते खत्म थी वई जो हाने को भी नबी अचणो कोने को आ हुजूर जे उम्मत जा वली इंदा उनन जे वसीले सा दुआ घुरण चाहिए हजरत गौसे आजम महबूब सुभानियत चयवा वरी आवाज सुभान अल्लाह चौदह हजरत गौसे आजम फरमाए तो जेकर के का मुसीबत अची वने परेशानी अची वने हल न थेस बरकाता नफिल पढ़े ऐ नफिल पढ़ने का बाद में हर रकात में 11 बेरा कुल हो अल्लाह नफिल पढ़ने का पो बगदाद जे तरफ 11 कदम हले पाण फरमाइंदा त मुजो नालो वठे मुखे सद करे मुजो नालो वठे नफिल पढ़न उन जो कम 11 कदम बगदाद वाले पासे रे हले मुझे वसीले सा दुआ घुरे नफिल ही पढ़ंदो दुआ ही घुरंदो जरूरत जेका भी हुंदस अल्लाह इन जी पूरी फरमाए जरी मुझे को गौस आजम के भी न मने त बाबा उन के असी छा कंदासो डंडो कोन हणंदासो दुआ कंदासो तो खुदा उन के हिदायत करे पर आहे कम उनन जे लाए मुश्किल भला उनन जे लाए जिए भी होजे तवा सा अल्हम्दुलिल्लाह मञण वारा आयो जो सुभान अल्लाह तो गौसे आजम जो तो शान हुआ जो कहीं चवा त दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानी जा तो सुभान अल्लाह दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानी जा बिनंदान ब्योचा खेने मिलो चा जेवर पातो जियरे जंजीर तालिब मामू जो मुर्शिद तुआ दुनिया जार भर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो प्या वठंदा पीर फकीर तालिब मामू जो मुर्शिद तुआ तवा त ठरी वया पर लंगर तहां खां पहिरियां ठरी वियो हाणे तहां ठरियल खे वरी ठरियल लंगर मिले त कमु कीअं थींदो
पर अल्लाह तआला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाद अब थी वियो सलातो सलाम पोइ दुआ ऐं लंगर वग़ैरह। मुस्तफ़ा जाने रहमत बेला को सलाम शमाए बज़ में हिदायत बेला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत बेला को सलाम आसियो मुस्तफ़ा आसियो थामिलो दामने मुस्तफ़ा और पढ़ो रब की रहमत बेला ओ सलाम मुस्तफ़ा जाने रहमत बेला ओ सलाम शमाए बज़ में हिदायत बेला ओ सलाम गौसे आज़म इमामत का वन का गौसे आज़म इमामत का वन का जलवाए शाने कुदरत बेला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत बेला को सलाम या इलाही वास्ते ज़िक्र रसूल या इलाही सदके हज़रत बतूल ये सलामे आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अजी दोस्तों सब वही रहो वही दुआ खैर। या अल्लाह सनी हाज़िरी कबूल फरमा, मौला सनी मग़फ़िरत और बख़्शिश फरमा, तमाम ख़ताओं माफ़ फरमा, परेशानियों दूर फरमा, आफ़तुन मुसीबतुन खां पनाह अता फरमा। या अल्लाह आलम इस्लाम जो ख़ैर फरमा, मज़लूम मुसलमानन जी मदद फरमा, असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। या अरहमर राहिमीन जेके बीमारन के शिफ़ा अता फरमा, जेके ला इलाज मर्ज़न में मुब्तला हन अस्पताल में दाख़िल हन। या रसूलुल्लाह या अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीला जलीला सां दुआ घुरूं था मौला सभिनि खे सेहत कामिला शिफ़ाए आदिला अता फरमा। या अरहमर राहिमीन बे औलादन के साले औलाद अता फरमा, तंग दस्तन बेरोज़गारन के हलाल जो रिज़्क़ रोज़ी कुशादा अता फरमा। या अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत सां असांजो अंदर आबाद फरमा। मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह बद मदबन बेअदबन गुस्ताखन जे संगत सोबत खां बचा, अदब वारन सां गॾु रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह असांखे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजे इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा। या अल्लाह सजदन जी लज़्ज़त अता फरमा। मौला करीम असांजा अज़ीज़ करीम मिट माइट मुसलमान भाउ जेके हिन दुनिया मां
असांजा वालिदैन भी ईमान सां इंतकाल करे विया आहिनि सभिनी जी बख़्शिश फरमा समूरनि खे मदीने वारे जी मईयत सोबत ऐं शफाअत नसीब फरमा मौला हरमैन शरीफ़नि जी बार बार अदब सां हाज़िरी नसीब फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां दुआऊं घुरूं था क़बूल फरमा जा जमात हाज़िर थी उन्हनि जा बेड़ा पार फरमा मौला जनी मुस्तफ़ा मदीने वारे जो मिलाद मुबारक कयो सीरना हुसैन आदम जी यारी कई या रहमर राहिमीन जे रिज़्क़ ईमान अहल हयात में बरकतूं अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين या रहमान रहीम उन्हीं रहमत उन्हनि जे लाइ दुआ कयो मौला करीम उन्हनि खे नेक साले औलाद अता फरमा लिखनि था उन जी औलाद बचे कोन थी या अल्लाह हुजूर जे वसीले सां दुआ घुरूं था उनखे नेक साले औलाद अता फरमा उन खां बाद में हेठि लिखियो पियो वकार जी घरवारी जे लाइ दुआ कयो बीमार आहे अल्लाह ताला उनखे सिहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमाए या रहमर राहिमीन असांजी दुआऊं क़बूल फरमा वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही व क़ासिम रिज़्क़िही सय्यदना व नबीना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन आखिर में चिलावत जो आवाज़ सॼी तकलीफ़